जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत गीता 8वां अध्याय अक्षर ब्रह्म योग। अर्जुन पूछो, हे पुरुषोत्तम, ब्रह्म आध्यात्म ए कर्म छाए तू छाके चवन था ए अधिदेव के राहे। हे मधुसूदन, अधियज्ञ के राहे ए शरीर में कीअं स्थित हूंदो आहे। आत्म संयमी अंत समय में तव्हांखे कीअं ॼाणी वेंदो आहे। श्री भगवान चयो, जेको कॾहिं बि ख़त्म नथो थिए, अविनाशी परमात्मा ऐं आत्मा ब्रह्म आहे। आत्मा ऐं परमात्मा खे ज्ञान द्वारा ॼाणण आध्यात्म आहे। सुठा या बुरा संकल्प उत्पन्न करण वारो भाव जेको थींदो आहे, उन भाव खां मथे उथी उन भाव खे ख़त्म करणु आहे। हे शरीर धारियुनि में श्रेष्ठ अर्जुन, हमेशा बदिलजण प्रकृतिअ खे अधिभूत चइबो आहे। परमात्मा जे विराट स्वरूप में जंहिंमें सभु कुझु स्थित आहे, उन खे अधिदेव चइबो आहे। ऐं मां शरीर धारियुनि जे हृदय में स्थित मूंखे अधियज्ञ चइबो आहे। जेको मनुष्य अंत समय में मुंहिंजो सिमरण कंदे शरीर जो त्याग करे थो, उहो बिना शक मुंहिंजे भाव या साक्षात रूप खे प्राप्त थिए थो। जेको अंत वेल में जंहिं भाव जो सिमरण कंदे शरीर जो त्याग करे थो, उहो उन भाव खे ई प्राप्त थिए थो, छो त सॼे जीवन में उन भाव जो ई हू सिमरण कंदो रहे थो। हे अर्जुन, इन्हीअ करे तूं हमेशा मुंहिंजो सिमरण कर ऐं युद्ध कर। तूं मन ऐं बुद्धीअ सां मुंहिंजी शरण थी, तूं मूंखे ई प्राप्त थींदे, इन में को संशय न आहे। जेको बिना विचलित थिए मन सां परमेश्वर में स्थित रहे थो, उहो निरंतर चिंतन करण वारो दिव्य परमात्मा खे प्राप्त थिए थो। मनुष्य खे परमात्मा जे उन स्वरूप जो सुमरण करणु खपे, जेको सभिनी खे ॼाणण वारो, पुराणो, जगत नियता, सभिनी जो पालन करता, सूर्य जहिड़े प्रकाश सां रोशन, अंधकार खां परे स्थित आहे। मृत्यु वक़्तु जेको स्थिर मन सां भक्तीअ में लॻल आहे ऐं योग सां प्राण खे भ्रिकुटियूं जे विच में थाईंको करे वठे थो, उहो बिना शक दिव्य स्वरूप परम परमात्मा खे प्राप्त थिए थो। वेदनि जा ॼाणू जंहिंखे परम पद चवंदा आहिनि, उन परम पद खे सन्यासी मुनि ब्रह्मचर्य व्रत पालन करे प्राप्त कंदा आहिनि। मां हाणे तोखे उन परम पद प्राप्तिअ जे लाइ जेके तरीक़ा आहिनि, थोरे में ॿुधायां थो। जेको शरीर इंद्रियनि खे वस में करे, मन खे हृदय में स्थित करे, योग धारण करे, प्राण वायुअ खे मथे में रोके, ओंकार अक्षर ब्रह्म जो उच्चारण करे मुंहिंजो सुमरण करे थो ऐं शरीर जो त्याग करे थो, उहो परम पद खे प्राप्त थिए थो। जेको मूंखे छॾे ॿिए कंहिंजो मन सां सिमरण नथो करे ऐं नियम सां मुंहिंजो ई सिमरण कंदो रहे थो, अहिड़ो भक्तीअ में स्थित भगत आसानीअ सां मूंखे प्राप्त करे थो। उहो मूंखे प्राप्त करे दुख रूपी संसार में वरी जन्म नथो वठे ऐं परम सिद्धि प्राप्त करे मुंहिंजे परम धाम खे प्राप्त थिए थो। हे अर्जुन, हेठियनि लोकनि खां ब्रह्म लोक ताईं जीव आहिनि, उहे सभु जीव जनम मृत्यु जे चक्र खे ई प्राप्त थींदा आहिनि। पर हे कुंती पुत्र अर्जुन,
जेको मूंखे प्राप्त करे वठे थो उहो वरी जनम नथो वठे। जेको ॼाणे थो त हज़ारनि चतुर्युगनि जो ब्रह्मा जो ॾींहुं आहे ऐं ओतिरी लंबी राति आहे, अहिड़ो योगी वक़्त जे तत्व खे हक़ीक़त सां ॼाणण वारो आहे। ब्रह्मा जे ॾींहं जी शुरूआत ते अप्रकट मां सभई जीव प्रकट थींदा आहिनि ऐं ब्रह्मा जी राति जी शुरूआत में सभई जीव प्रकट मां अप्रकट में विलीन थी वेंदा आहिनि। सभु जीव वरी वरी पैदा ऐं ग़ाइब थींदा रहंदा आहिनि। ब्रह्मा जी राति जे अचण ते ग़ाइब थी वेंदा आहिनि ऐं वरी ब्रह्मा जे ॾींहं जे अचण ते पंहिंजो पाण ई प्रकट थी वेंदा आहिनि। हिन लिकल ब्रह्म जे अलावा पर ब्रह्म हमेशह रहंदो आहे, जेको जीवन जे नास थियण ते बि तबाह न थींदो आहे। वेदन में जंहिंखे अव्यक्त अविनाशी चयो वियो आहे, उहो मुंहिंजो परम धाम आहे। जेको उन्हीअ परम धाम खे प्राप्त कंदो आहे, उहो वरी वापसि न ईंदो आहे। हे प्रथा पुत्र, परम श्रेष्ठ परमात्मा आहे, जंहिंमें सभु प्राणी स्थित आहिनि ऐं जंहिं सॼे ब्रह्मांड जो विस्तार कयो वियो आहे, उन्हीअ खे अनन्य भक्तीअ सां ई प्राप्त कयो वञी सघे थो। हे भरत श्रेष्ठ, मां तोखे ॿुधायां थो त कॾहिं शरीर जे त्याग करण ते योगियुनि जो पुनर्जन्म न थींदो आहे ऐं कॾहिं मनुष्य जे शरीर त्याग करण ते पुनर्जन्म थींदो आहे। उत्तरायण जॾहिं ज्योतिर्मय अग्नि ॿरंदी हुजे, ॾींहं जो पूर्ण सूर्य जो प्रकाश हुजे, शुक्ल पक्ष जो चंद्रमा वधंदो हुजे, जॾहिं सूर्य उत्तर दिशा में हुजे, 6 महीननि में शरीर त्यागे थो जेको, उहो ज्ञानी ब्रह्म खे प्राप्त थिए थो। जंहिं वक़्तु अग्नीअ मां धुओं फैलजंदो हुजे, राति जो अंधकार हुजे, चंद्रमा घटिजंदो हुजे, सिज ॾखिण दिशा में हुजे, 6 महीननि में जेको शरीर त्यागे थो, उहो सुर्ग लोकनि में वञे थो। वेदन मूजिबि हिन मृत्यु लोक मां वञण जा 2 रस्ता आहिनि, हिकु प्रकाश मार्ग जो ऐं ॿियो अंधकार मार्ग जो। जेको प्रकाश मार्ग मां वञे थो, उहो मोटी वापसि नथो अचे, पर जेको अंधकार मार्ग मां वञे थो, उहो वापसि मृत्यु लोक में जनम वठे थो। हे प्रथा पुत्र, ॿिन्ही रस्तनि खे चङी तरह ॼाणण वारो मोह में नथो पवे। इन्हीअ करे तूं हर वक़्तु योग करे समबुद्धि रूप में रह। योगी वेदन जे अध्ययन, यज्ञ, तप ऐं दान मां प्राप्त फलनि जो भोग करे थो ऐं अंत में निस्संदेह बिना शक मुंहिंजे निवास स्थान परम धाम खे प्राप्त थींदो आहे। ओम तत्सत। अहिड़ी तरह श्रीमद् भगवद गीता रूप उपनिषद ब्रह्म विद्या हेठि श्री कृष्ण अर्जुन संवाद जो अक्षर ब्रह्म योग नाले वारो 8हों अध्याय पूरो थियो।